अस्सलाम वालेकुम सामीन। अजो की सांझी वेल आवाज़ नगर जे सांगेड़न सार साण करे प्रोग्राम जे पेशकार मोहम्मद रमज़ान जूणे जो ऐं निगरान मुसरत अली मंगी ऐं अवां जे मेज़बान नाज़ जमील अहमद खोसो तरफ़ां समूरे साणे वासिन के सिक ऐं सचाई जी सूखड़ी शाल क़बूल पवे। सामीन, अजो के हिन प्रोग्राम में मुझो फ़नी सहकारी साथी है प्रेम हमीरानी। मालिक जी मेहर ऐं करम नवाज़ी सां असां हिकु दफ़ो ॿीहर हिन माइक्रोफोन तां अवां जी ख़िदमत में हाज़िर थी चुका आहियूं। उन ई आस ऐं उम्मीद सां त अवां ॿुधण वारा महिरबान जितब हूंदा, शाद ऐं आबाद हूंदा। प्रोग्राम सांगीण अनुसार में सामीन असां सामीन ही जेका अॼु जी राति आहे शबे क़दर जी भलारी राति, जंहिंजी इबाबत जेका आहे जंहिंमें इबाबत असीं कंदा आहियूं त उहा इबाबत हज़ार रातियुनि खां बि उहा इबाबत जेका आहे उहा अफ़ज़ल तरीन हूंदी आहे। उन भलारी राति जे सदक़े में अल्लाह पाक असां सभिनी जी मग़फ़िरत फ़रमाए। सामीन, असांखे घुरिजे त असां उन बरकतनि ऐं रहमतनि वारी इन भलारी राति ऐं रमज़ान जे भलारे महीने में पंहिंजे दोस्तनि, पंहिंजे माइटनि, पाड़े वारनि ऐं पंहिंजे मुल्क जी तरक़ी, अमन, खुशहाली लाइ ख़ासि दुआऊं घुरूं। सामीन, रमज़ान शरीफ़ जे भलारे महीने में जेकॾहिं असां पंहिंजे सुहिणे रब पाक खां सची दिलि आजिज़ी इनकसारी सां दुआ घुरंदासीं त यकीनन उहा दुआ बारगाह इलाही में क़बूलियत जो मनसब माणी। अलख तुझे अंदर में साहिब रब सतार वनहल अक़रब इलैहि मिन हबलिल वरीद कर आयत ते इतबार मंठार मोगाई छॾे पंहिंजो हौश कजा होशियार तबाह तो खावार परे परवर की हक अल्लाह जो अल्लाह अंदर में हक अल्लाह जो अल्लाह अंदर में हक अल्लाह खुदा बोल पंहिंजे बोल घोट घर में हक अल्लाह जो अल्लाह अंदर में अल्लाह हक अल्लाह खुदा बोल पंहिंजे बोल अथे घोट घर में हक अल्लाह जो अल्लाह अंदर में हक अल्लाह जलशान जो मकान दिल मंझे मंदर में जलशान जो मकान दिल मंझे जलशान जो मकान दिल मंझे मंदर में संदो जिक्र कजा अल्लाह जो अल्लाह अंदर में हक अल्लाह खुदा बोल पंहिंजे बोल अथे घोट घर में हक अल्लाह जो अल्लाह अंदर में हक अल्लाह
तो सारा जिक्र इब्राहीम आहे कखपन में कलतार सो कादिर पाउन करीम वल्लाह बिकुल शैन मुहीत हो आगो चवे अलीम चमन ठार सुनानी मीम त अहद तोखे ऐन थिए जिक्र ज़ात जो ॾींहुं राति कर वसाए दिलदुर में जिक्र ज़ात जो ॾींहुं राति कर वसाए जिक्र ज़ात ॾींहुं राति कर वसाए दिलदुर में इहो बंधु वठी रंद वो उते संज सफर में हक अल्लाह जो भला अंदर में हक अल्लाह वो खुदा बोल पंजे बोल अथई घोट घर में हक अल्लाह जो अल्लाह अंदर में हक अल्लाह मन ठार तू हर बार हो खुदा के फिक्र में अहदतों के ऐन थिए हाँ चौक बिले चौधार थी मुतूक बिल अंत मुतू लहे मरण मयार अल इंसान सरी वनासर हो यो मानोड समन ठार तू जी तवार तही हुआ दी है करो मन ठार हर बार खुदा जे जिक्र में खुदा जे जिक्र में मन ठार हर बार खुदा जे जिक्र में अगयो ना नबी औखान कौन कब्र में हक अल्लाह जो भला अंदर में हक खुदा बोल पंजे बोल अथे घोट घर में हक अल्लाह जो भला अंदर में हक अल्लाह